सिंध धरती जी अजीम हस्ती पीर साहब पागारो शाह मर्दान शाह छटरदणी बादशाह जो विछोड़ो। सिंध जी धरती हर दौर ऐं हर वक्त में अनमोल ऐं अज़ीम हस्तियन के जन्म दिनो है। उन्हनि हस्तियन बेदाग ऐं बेखौफ रही पंहिंजी धरती सिंध मथां तन मन ऐं धन कुर्बान कयो। 5000 साल जी क़दीमी तहज़ीब जी वारिस सिंध ऐं हर वक्त सिंध जी सरसब्ज़ ऐं शादाब सरज़मीन एक सोन वर्णीअ जो ॾेख ॾींदी रही आहे। उन्हनि में हुननि जो रूहानी पेशवा आहे फंक्शनल मुस्लिम लीग जो सरबराह पीर साहब पागारो शामिल हो। पीर साहब पागारो 22 नवंबर 1928 ते खैरपुर ज़िले जो मशहूर शहर पीर जो ॻोठ में इमाम इनकलाब पीर सैयद सिफ़तुल्लाह शाह राशिदी सूर्या बादशाह जे घर में पैदा थियो। पीर साहब पागारे जो असल नालो शाह मर्दान शाह सानी हुयो। हिन सोणी धरतीअ ते जंहिं पंहिंजी पैदाइश जो शर्फ बख्शियो। पीर साहब पागारे शुरूआती तालीम पीर जे ॻोठ मां हासिल कई। बाद में कुछ वक्त कराची ऐं उन खां पोइ अलीगढ़ यूनिवर्सिटीअ मां तालीम हासिल कई। पंहिंजे वालिद सूर्या बादशाह गिरफ़्तारीअ खां पोइ संदसि तालीम मुतासिर थी। अज़ीम पीर सूर्या बादशाह जी शहादत खां पोइ अंग्रेज़ हुक्मराननि पीर साहब पागारे खे पहिरियां पंहिंजे घर में नज़रबंद कयो ऐं बाद में 1943 खां 1946 ताईं तालीम लाइ अलीगढ़ मोड़ियो वियो ऐं 1946 में खेसि ख़ासि जहाज़ ज़रिए लोअर पुल इंग्लैंड लंडन गोरा खणी विया, जिते पीर साहब पागारो एक प्राइवेट स्कूल मेजर रेड्यूस में तालीम हासिल कई। उते पाण अंग्रेज़नि जी गिरफ़्तारी हेठि रहिया। पीर साहब पागारे खे उते एडमिनिस्ट्रेशन जी तालीम ॾिनी वई, जॾहिं त पीर साहब पागारे खे ज़बरदस्ती ईसाईयत फ्रेंच ऐं लैटिन जी तालीम पूर्ण ॾिनी वई। पीर साहब पागारे बाद में बरतानिया में रही ग्रेजुएशन कई। पाकिस्तान जे वज़ीर आज़म लियाकत अली खान 1949 में लंडन में मुलाक़ात कई ऐं खेसि वतन वापसि आंदो। पाकिस्तान हुकूमत पीर साहब पागारे जी गादी खे तस्लीम कयो। पीर साहब पागारो खे 4 फरवरी 1952 ते पग बदिराई वई। दिस्तारबंदी वक़्तु रवायती तौर पीर पागारे जो ख़िताब पिणु मिलियो। पीर साहब पागारे पंहिंजो रिवायती लिबास ऐं पग पाए पंहिंजे मुरीदनि खे ज़ियारत कराई। हू हर 27 रिजब ईद उल फितर ईद उल उज़ा ते रवायती लिबास ऐं पग पाए मुरीदनि खे ज़ियारत कराईंदो हुयो ऐं हमेशा पंहिंजे ख़िताब में मुरीदनि खे चवंदो हो त पाड़ेसिरनि जी इज़त कयो, पंहिंजे न्याणियुनि खे तालीम ॾियारियो ऐं कानून जो एहतराम कयो। पीर साहब पागारो टाइम जो घणो पाबंद हुयो। मुलाक़ात लाइ टाइम ॾींदो हुयो ऐं फ़ोन बि पाण खणंदो हुयो। जेको टाइम ॾींदो हो उन ते मिलंदो हुयो। जेको बि पीर साहब पागारे सां मिलण ईंदो हो उन सां टाइम ते मिलंदो हुयो। उन जो टाइम ख़तमु थियण ते खेसि चवंदो हुयो त तव्हांजो टाइम ख़तमु थी चुको आहे, हाणे तव्हां वञी सघो था। पीर साहब पागारो हर माण्हू सां उथी बीह अची पाण दरबाव करे मिलंदो हुयो। पीर साहब पागारे जी वफ़ात खे क़ौमी सहनो करार ॾिनो वियो आहे, छो त पीर साहब पागारो मुल्क जो वॾो असासो हुयो। पीर साहब पागारे जा 12 ख़लीफ़ा आहिनि ऐं हिकु चीफ ख़लीफ़ो पिणु आहे। पीर साहब पागारो जी दरगाह जी सार संभार हर महीने हिकु ख़लीफ़ो हलाईंदो आहे ऐं पीर साहब पागारो सभ खां वेझो उर जमायत जो हुयो। पीर साहब पागारो पाकिस्तान जो वॾो हामी हो ऐं JSQ सां वेझो रहंदो हो। पीर साहब पागारे 1965-1973 में पंहिंजे फ़ौज हुरमुजाहिद फोर्स पाकिस्तान आर्मी सां गॾु करे हिंदुस्तान सां लड़ाई कई ऐं हुरनि वॾा वॾा क़िला फ़तह पिणु कया। जंहिं बाद पीर साहब पागारे पंहिंजी ॾह सां पंहिंजी हुरमुजाहिद फोर्स खे आर्मी जो हिसो बणाए छॾियो ऐं हुरमुजाहिद फोर्स खे पाकिस्तान आर्मी मां पघार बि मिलंदी आहे। हींअर बि तमामु घणा हुरमुजाहिद पाकिस्तान आर्मीअ सां गॾु सरहदनि ते पाकिस्तान जी हिफ़ाज़त लाइ वेठल आहिनि। पीर साहब पागारो पंहिंजी ज़िंदगीअ में कंहिं सियासतदान या हुक्मरान वटि हली न वेंदो हो, पर हर हुक्मरान संदन वटि हली ईंदा हुआ ऐं सियासत बाबति संदसि रहनुमाई वठंदा हुआ। पीर साहब पागारो पंहिंजे ख़िताब में पहिरियां हुर जमायत खे अवलियत ॾींदो हो। चवंदो हुयो त सभ खां पहिरियां मुंहिंजा हुर आहिनि, बाद में ॿिया। पीर साहब पागारो सियासत जो हिकु खुलियल किताबु हुयो जेको हमेशा सच ॻाल्हाईंदो हुयो। पीर साहब पागारो पंहिंजी लैंड क्रूज़र गाॾी पाण हलाईंदो हो। पीर साहब पागारो लखे मुरीदनि खे नयूं राहूं ॾिनियूं। पीर साहब पागारो पंहिंजी सियासत में नवाण आणण लाइ पंहिंजे 3 पुट पीर सैयद सदरुद्दीन शाह उर्फ यूनिस साईं खे सियासी इख्तियार ॾिना। पीर साहब पागारे जे पीउ सूर्या बादशाह जूं 1947 में पाकिस्तान खे आज़ाद कराइण में बि कोशिशूं शामिल आहिनि। पीर साहब पागारे पहिरें पंहिंजी सियासी शुरूआत मुस्लिम लीग क़यूम ग्रुप खां कई। साण सभिनी मुस्लिम लीगनि जा सरबराह मुलाक़ात कंदा हुआ ऐं किंगरी हाउस हमेशा सियासत जो गढ़ हूंदो हो। पीर साहब पागारे 2 शादियूं कयूं, जिन मां पहिरीं शादी मुल्तान जे मखदूम ख़ानदान मां कई।
जंहिंमां खेसि न्याणनि जो औलाद ऐं 3 पुट पीर सैयद सिफ़तुल्लाह शाह राशिदी उर्फ राजा साईं, पीर सैयद अलीगोहर शाह राशिदी, पीर सैयद सदरुद्दीन शाह राशिदी उर्फ यूनिस साईं जो औलाद हो। जॾहिं त ॿी शादीअ मां न्याणनि जो औलाद ऐं हिकु पुटु सैयद हिज़बुल्लाह शाह राशिदी हो। पीर साहब पागारे खे 24 नवंबर 2011 ते आगा खान अस्पताल कराची में दाख़िल कयो वियो, जिते फिफड़नि जो ऑपरेशन थियो ऐं 45 ॾींहं आगा खान अस्पताल में दाख़िल रहिया। उन खां पोइ लंडन मुंतकिल कयो वियो, जिते 11 जनवरी जी कहरी राति पीर साहब शाह मर्दान शाह दुनिया मां लाॾा